इस्लाम धीअरुनि खे रहमत चयो आहे, जिन जो हुजण वालिदैन लाइ कंहिं ख़ुशनसीबी खां घटि नाहे हूंदो। पर बदकिस्मतीअ सां धीअरुनि बाबति हिक सोच मुआशिरे जे हिक वॾे तबिके जे ज़हन में अची वई आहे। ॾाज जी तयारी कॾहिं शुरू कंदा, धीअ खे केतिरो पढ़ाईंदा, ही उहे जुमिला आहिनि जेके अक्सर वालिदैन खे ॿुधणा पवंदा आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी वालिदैन पंहिंजूं धीअरुनि जे मुस्तक़बिल बाबति ॻणती में रहंदा आहिनि। पर गौर करण जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त शादी खां अॻु ससु नुंहुं जे रिश्ते समेत ॿियनि माइटनि खे ख़तरनाक सम्झियूं वेंदड़ ॻाल्हियुनि ते कन ॾियण बदिरां धीअरुनि खे शादी खां पोइ सवलाईअ सां एडजस्ट थियण लाइ रहनुमाई करण जी ज़रूरत हूंदी आहे। वालिदैन पंहिंजूं धीअरुनि खे इन ॻाल्हि ते मुतमइन कनि त पंहिंजे वालिदैन जे घर मां वञण बाद संदनि लाइ नए घर में कुझु तब्दील न हूंदो। इहो खेनि तहफ़ुज़ जो अहसासु ॾींदो त अव्हां उन्हनि जी ज़रूरत वक़्तु हमेशह पंहिंजी धीअ लाइ मौजूदु रहंदा। हर धीअ लाइ अणॼाण माण्हुनि विच में नई ज़िंदगी शुरू करणु ॾुखियो मरहलो हूंदो आहे। वालिदैन खे घुर्जे त हू पंहिंजी धीअ खे पंहिंजे साहुरनि सां एहतराम ऐं मुहबत वारे रवैये जी अहमियत सेखारीनि। खेनि इन ॻाल्हि जो बि हौसलो ॾिजे त ईअं रातो राति न थींदो, पर हू इन खे सम्झनि ऐं उन सां मुहबत जी कोशिश ज़रूर कनि। इन ॻाल्हि खां इनकार न आहे त ज़िंदगी में लाहा चाढ़ा ईंदा रहंदा आहिनि, पर जेकॾहिं पंहिंजी धीअ खे सभिनी नाकारी शयुनि खां डिॼारींदा त हू डिॼंदे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदी, जेका अॻिते हली ॾुखियाईअ जो सबबु बि बणिजंदी। चयो वेंदो आहे त शादी सब्र जो सफ़र बि हूंदो आहे। वालिदैन पंहिंजूं धीअरुनि खे रिश्तनि जी अहमियत सम्झाइण सां गॾोगॾु इहा ॻाल्हि बि उन्हनि जी ॼाण में आणनि त रिश्तनि खे सम्झण में सब्र अहम हूंदो आहे। वालिदैन जो सहकार ज़िंदगी जे हर पासे में धीअरुनि लाइ माना रखंदो आहे। इन लाइ खेनि कॾहिं बि अकेलो महसूस न करणु ॾियो। अव्हां खे इन्हनि खे यकीन ॾियारणो आहे त अव्हां हमेशह उन्हनि लाइ मौजूदु रहंदा। पंहिंजूं धीअरुनि खे इहा ॻाल्हि लाज़मी ॿुधायो त शादी बाद नओं सफ़र शुरू करण जो मक़सदु न रुॻो नओं घर वसाइण, पर पंहिंजो ख़्यालु रखणु बि आहे। हू पंहिंजो वक़्तु ऐं ध्यानु ॿियनि खे ॾेई रहियूं आहिनि त खेनि पंहिंजे लाइ बि ज़रूर वक़्तु कढणु घुर्जे। अज़दवाजी ज़िंदगी जिते अव्हां जी ज़िंदगीअ में तब्दीलियूं आणींदी आहे, उते इहा हिकु वक़्तु तलब मरहलो बि आहे। जीअं इंसान खे पंहिंजे घर खां सवाइ किथे सुकून नाहे ईंदो, ईअं ई धीअरुनि लाइ बि फौरी कंहिं नए घर में रहणु ॾुखियो हूंदो आहे। पंहिंजूं धीअरुनि खे इन ॻाल्हि जो यकीन ॾियारियो त शुरूआत में हुननि लाइ ॾुखियाई त थींदी, पर कुझु महीननि बाद इहो संदन नओं घर हमेशह लाइ पंहिंजो घर बणिजी वेंदो।